जी असां सां हिन ॻोठ में हिकु ॿियो ॻोठाणो नेक मोहम्मद बीठो आहे जंहिंजे घर खे बि बाहि ॾे साड़ियो वियो आहे। उहो असां सां गॾु बीठल आहे, उन सां पुछा कंदासीं त हीउ वाक़ियो पेश छो आयो, हिन वाक़िए पेश अचण जा कहिड़ा कारण आहिनि, इन वाक़िए पेश थियण खां पोइ ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदा, पुलिस पारां हुनजी कहिड़ी सहकार कयो आहे, हुन सां कहिड़ी मदद कई आहे। चाचा साईं तव्हांखे ॿुधायो त हीउ वाक़ियो कॾहिं पेश आयो आहे ऐं हिन वाक़िए पेश थियण खां पोइ हितों जी हाणे छा सूरत आहे, तव्हांजा ॿार वाक़िए खे 12-14 ॾींहं थियो आहे। इहो थियो छोकिरी चननि जी छोकिरो मल्हार जो उन्हनि पाण निकाह कयो, उन जे करे असांजे खड़े बाहि भरी। उहो असांजे भाणे जो मामा त बिरोही बि थींदा आहिनि। असां सरदार साहिब खे अपील कई साईं असांजा घर न साड़ा, मुंहिंजो पुटु गुलाम दार चए साईं असांजा घर न साड़ा, मालिक जा साड़, गारियूं ॾे हकला ॾे, सरदार सुदाम सिंह खान हा अॻ में तव्हांजा साड़ींदो। असां ते कड़ी चोरी कईसीं, चई बसि तव्हां मथे ते चाढ़ियो आहे, खणी छोकिरो रहे चननि ॾे, असांजी कड़ी चोरी। पोइ बि सरदार हाणे चयो थो वञे थो त हीउ जेको तव्हां वोट हुयो सरदार जे चवण ते न कयो, उन जे करे तव्हांजे घरनि खे ॿाहिरि ॾिनी। असां साईं सभु पंहिंजो त सरदार चवण चयोसीं, पर तव्हां मल्हार भर छो था वठो, न जाइज़ी करे असां वोट बि न ॾिनोसीं सरदार चवण ते। हा असां बि मल्हार बि जमीयत में हो, असां वोट बि सरदार सॼे ॻोठ ॾिनो, छो मल्हार थी बीठो, मल्हार करे सभु लोड़ियूं था। हिते तव्हांजी केतिरी कणिक पई, केतिरो 200 मण कणिक पई, अलाए छा छा सामान ॻणण अंदाज़ ई नथो अचे यादि, हेठि ॻणियूं हेठि ॻणियूं। केतिरा माण्हू हुया? 500 माण्हू घटि में घटि हुया त मथे हथियार फेरिंगियूं शुरू करे ॾिनो सरदारनि पाण ॿिनि टिनि लोघा खोड़। असां भरकदा वञूं पियो न, बीहंदासीं मारींदा, बीहूं त मारूं न, वियासीं भरकदा, वियासीं भरकदा, आख़िर गॾी घर सारे बीठा, पोइ चुप चुप कराणी, वियासीं पुलिस फरादनि वठी, चऊं सरदार नालो वठो, अहमद अली खान नालो, न बाबा सरदार जो नालो, सरदार ते केस दाख़िल न पियो करे कोई बि। हाणे बि दफ़ा न थियल आहे केस, असां कोर्ट हलिया वियासीं, हा न कोर्ट केस कोर्ट अलाह अदालत कंदी। कल्ह एसपी साहिबु आयो आहे, उहो हुकुम ॾेई आहे, पर अञा बि ॿधा कोन्हनि। एसपी में मुते मनायूं अलाह कंदो कमु कंदो, माना हुकुम अमल न थियो आहे, अमल अञा न थियो आहे। एसपी माना थोरो ॻाल्हि करे, एसपी ॻाल्हि त करे हुकुम ॾेई वियो आहे, अलाह भराई कंदो। पुलिस जो चवण ते अमल कोन अञा ॿधो न आहे माण्हू, हिकु बि न ॿधो। तव्हां घणनि माण्हुनि ते केस दाख़िल करायो हुआ? केस असां 10 माण्हुनि ते 11 ते करायसि मोड़ में, पोइ हार जेको सुञाण ईंदा था पाण हिक ॿिए ते पकिन था, पोइ हिन जे नाले सां मोड़ में ॾियूं पिया। हाणे पुलिस केतिरा माण्हू गिरफ़्तार कया? 3,000 कया अथई। 3,000? हा मां त कुराड़ो मोड़ वञा ई कोन थो वञे। हाणे बि तव्हांजे ॻोठ ॾे अचनि था छा? केरु? जेके ॻोठ साड़े विया आहिनि, धमकियूं ॾियनि था त माराईंदासीं, फेरादी खे मारींदासीं, तोखे मारींदा, तुंहिंजे पुटनि खे मारींदासीं। असांजो घर सड़ी आहे, असां पाण बि मरणु चाहींदा, असांजा क़ुरान जो शहीद कयो, 62 क़ुरान शहीद कयो अथऊं, 62 क़ुरान। असांखे पंहिंजे सिराए पर न आहे, क़ुरान खे शहीद न कंदा, इहो अलाह लोड़ाईंदो, अलाह वठंदो। असांजो मोहम्मद हबीब नालो आहे। मोहम्मद हबीब, तव्हांजो घर बि साड़ियो वियो आहे? असांजो घर बि सड़ियो वियो आहे, 120 घर सड़ियो वियो आहे। असां हिते चना बिरादरी, सरदार अहमद अली खान चनो, सदाम खान बुर्डो, सरदार बुर्डो, चीफ सदाम खान बुर्डे बीह करे असांजे घर साड़ाया विया आहिनि। 400-500 माण्हू वठी आया आहिनि, हथियार बि खणी करे असांजे मथां हमला करे असांखे भॼायो वियो आहे, असांजा घर साड़िया विया आहिनि। हथियार हाणे जाम आहिनि, मिशना आहिनि, क्लेशन आहे, कोप आहिनि, हर शइ हुई, गैस खणी आया, तेल खणी करे, असांखे केमिकल खणी करे असांजे घर साड़िया विया आहिनि। कणिक असांजी 200 मण कणिक पई थी, उहो सड़ी विया आहिनि। पुलिस हिन महिल त न आई आहे, एक्शन असांखे न वरितो आहे। एसपी साहिबु कल्ह आयो, उहो हुकुम ॾेई वियो, अञा न थियो आहे। बाक़ी मियां अहमद सूमरे असांजे मथां उनजी महिरबानी आहे, जेको असां कोर्ट जे ज़रिए विया आहियूं, सरदार उनजे मथां एक्शन खणी बीठा आहिनि, 2 सरदार मथां बीठा आहिनि, असां काॾहें चुरण न। हाणे जो तव्हां कोर्ट विया हो त तव्हांखे सरदार तरफ़ों को प्रेशर आहे? सरदार मथां प्रेशर आहे, तव्हांखे मारियो वेंदो, तव्हांखे सरदार सदाम खान चए थो, अहमद अली खान चनो चए थो, सरदार ॿई असांखे धमकियूं ॾियनि था, तव्हांखे हाणे जेरो न छॾींदासीं। चयोसि अलाह असांजे मथां आहे, अलाह जी महिरबानी आहे, मियां ज़ुमरो असांजे मथां महिरबानी कई आहे, जेको असां उन कई आहे। बाक़ी असां हुकुमरान सिंध हुकुम अपील कोई न, छोकिरे हुकूमत पंहिंजो पाण कोर्ट ते विया आहिनि, उन्हनि पंहिंजो निकाह कयो आहे। हिते त वॾी गर्मी आहे, ॾिसो था पाण जेका बात ज़िलो आहे केॾी गर्मी हूंदी आहे। असां हिते वेठा 15-14 ॾींहं आहे, उस में वेठा आहियूं, कोई बि न आया अञा ताईं, इदारे वारो न पुलिस वारा कोई बि न आहिनि आया। असांजी घर साड़िया विया तव्हांजा, घणा माण्हू हुया, केतिरा हुया, उन्हनि छा छा हुयो? माण्हू त 500-600 हुया, हथियारनि सां आया हुया। असां वेठा ॾिसूं, मथां फेरिंग करनि पिया, असां पोइ हिते भुरकंदा वियासीं, घरनि खे साड़नि पिया, घिरिया घरनि में। असां 4-5 माण्हू छा था करे सघूं उन जॻहियूं, बि ॾिसूं पिया, घर सड़नि पिया, बसि सामान बि तव्हांजो साड़ियूं खणी, कुझु साड़ियूं, कुझु खणी आ, रेलियूं खणी आ, भला भला अंत बिस्तरा खणी आ, कणिक बि चांवर साड़े छॾियऊं, कटां बटां सभु कुझु सड़ी वियो। असां घर सामान जेको बि हूंदो आहे सड़ी वियो। हा क़ुरान मजीद शहीद कया अथऊं,
भला उन सां चवनि था त सरदार बि गॾु हुया, सरदार भैया सरदार सदाम हुसैन बुरड़ो बि हुयो, अहमद अली चनो बि हुयो, ॿई हुया। उन बीहाए करे साड़िया बीहाए सां पाण ॾिठा रखंदो पाण बि बीठा हुआ। हा वेठा उहे त चवंदा असां कोन हुआसीं, असां नथा मञनि था। उहे हिकु क़ुर 10 क़ुर खणंदा हुआसीं असां पाण हुनखे ॾिठो आहे, असांखे धमकियूं ॾिए पियो, लठियूं खणी असांखे ड्रिकाए पियो, ईअं क्यों कूड़ छो हणंदा सरदार जे मथां। भला हाणे बि तव्हांखे प्रेशर आहे? पहिरें छह आहे, अञा बि धमकियूं ॾियनि था असांखे, तव्हांखे माराईंदासीं, केस ते हथु खणो। केरु धमकी ॾिए इहो? सरदार सदाम हुसैन अहमद अली चवनो ॿई धमकियूं ॾियनि था, केस ते हथु खणो। असां केस ते हथु न खणंदासीं, भले सभु मारनि, हिकु पोइ बचो असांजो बचो बि बलांत करे पोइ मरंदो, भई छॾींदासीं कोन सतरो असां हिननि खे। भला डीसी तव्हां वटि आयो आहे? डीसी आयो अॻे, डीसी न आयो आहे, एसपी आयो कल्ह सिर्फ़ु। एसपी आयो? हा एसपी एसपी आयो, उन अचण खां पोइ का बहितरी आई आहे? को अमल कुझु बि न, अञा चुप थी वई आहे, ख़ामोश थी विया अञा। त पुलिस वारा पहिरियों खणनि पिया, छापा हणनि पिया, हाणे त वञी कोई वञे ई कोन थो, माना एसपी अचण खां पोइ वरी अञा चुप थी वई आहे। चुप थी वई आहे। जी हाणे तव्हां छा चाहियो था, छा थियणु खपे? असां इहा ई चऊं था अलाह इदारनि खे, असां ग़रीब इंसाफ़ कयो वञे असां सां। क़ुर मजीद शहीद कया अथऊं, इन क़ुर जो मदद कंदो असां सां, इन क़ुर जी लज अलाह पाण ई वठंदो उन्हनि खां। भला ही चवंदा त मल्हार जेको वोट न कयो सरदार चवण ते, उहो इंतकाम वरितो वञे थो। मल्हार वोट न ॾिनो, असां त ॾिनो सरदार सदाम हुसैन खे, असां जमियत खे ॾिनोसीं, उन सोराब सरकी खे ॾिनो हुयो, असां चीफ खे ॾिनो हुओसीं न। हल चीफ बेकसूर हो, अचे हा न, 12 ॾींहं गुज़री आहे, चया भा तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो, खणी ग़लती कई, अहमद अली चने ग़लती कई, मां आयो आहियां तव्हां गॾु आहियां, टेंशन न कयो। आयो छो न, बेकसूर हो, अचे हा पंहिंजी साफ़टी करे हा न, हिन महिल ताईं आयो न त बेकसूर डिॼे पियो न, कसूरवार डिॼंदो आहे, बेकसूर माण्हू न डिॼंदो। पाण माना बीह करे पाण गॾु साईं ॾिठोसीं, पाण अखियुनि मां ॾिठो आहियूं असां। साईं ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ आराईअ में माना हे जेको हिन जो मल्हार जे पुट जो जेको थियो छोकिरी खयईं, उन खां पोइ माना हिननि खे असां चयोसीं त छोकिरी तव्हांखे वापसि करे ॾींदासीं, पर हुन बर्दाश्त न करे सघियो, पोइ जल्दी में असांजे ॻोठ ते हमिलो कयूं। इन हमले में माना अॻुवाण जेके हुया 2 सरदार हुया, अहमद अली ख़ान चनो ऐं सदाम हुसैन बुरड़ो जेको चीफ सरदार आहे, इहो बि हुयो। ऐं इन्हनि हमलो करायो, माण्हू पाण बीठा हुया? ॿई पाण हुया। अच्छा। हा ॿई पाण हुया, ॿई आया, ऐं माण्हू बि वधियूं आया, ऐं फायरिंग बि करायूं, जंहिंमें असांजे सॼे ॻोठ खे ॿाहिरि ॾिनऊं। हा जंहिंमें असां पंहिंजा ॿार कढी वियासीं, पर वॾो नुक़सानु असांजो करे आहिनि, हे घर बर साड़े आहिनि। हाणे असांखे वॾी तकलीफ़ आहे, तमामु राति ॾींहं उन्हनि खे पिटियूं था पिया। भला त सामान सड़ो बि खयूं या सिर्फ़ु साड़ियूं? कुझु खणी वियासीं, घणो साड़ियऊं। हा कुझु खणी बि विया आहिनि, अन्न माल मता सभु माल बाल कढी वियासीं, बाक़ी अन्न साड़ियऊं। अन्न साड़ियूं? हा। अच्छा, उहो चयो वञे थो त हीउ जेको सॼो मसइलो आहे, इहो छोकिरी खणण जो त आहे बहानो इहो आहे, पर वोट जेको आहे हिते सरदार सदाम बुरड़े जे चवण ते न कयो वियो, उनजे करे सरदार सदाम बुरड़े जेको आहे हीउ अमल कयो आहे। हा उन जे करे कयोसीं साईं, माउंट असां ॾिनोसीं सरकीअ खे, ऐं इन जे करे माना पोइ असां सां अक्स पियो आहे। साईं आया आहिनि, पर दिलासा ॾिनियूं हलिया विया आहिनि, अञा ताईं कुझु बि न ॾिनो अथऊं। बाक़ी मोहम्मद मियां असां ॾे राशन बि मोकिलियो, उहो मदद बि करे थो, उन जा असां थोरा था, महिरबानी उन जी आहे। अच्छा, मोहम्मद मियां को साहब तव्हां वटि कोई ॿियो कंहिं बि न, दिलासा हर कंहिं ॾिना आहिनि। भला जिन खे तव्हां वोट कया उहे आया? उन बि असांजी मदद न कई आहे, पर घोर बि न लधी? न को फोन ते राब्तो? न कोन जो माण्हू? न कोई बि न आयो आहे? न आयो आहे। हाणे तव्हां छा चाहियो था, छा थियणु खपे? हाणे साईं असांखे जी त माना वधि में वधि असांखे जेको राहत जी ऐं खाइण पीअण जी तकलीफ़ आहे, गर्मी तमामु घणी आहे, इन जे करे असां वॾा तंग आहियूं। राति ॾींहं असां इन्हनि खे पिटियूं था पिया सरदारनि खे, त कॾहिं अलाह जो इन्हनि जे मथां ॾमर ईंदो। केस दाख़िल छो न कयो? तव्हां डिमांड बि कई त छो न दाख़िल कयो केस? केस साईं दॿाअ जे करे न दाख़िल थी सघे पियो न। हा हो ॿियनि माण्हुनि ते दाख़िल न पियो थी सघे, त सरदारनि ते कीअं दाख़िल थिए? ॿियनि ते बि पुलिस न पई ॿियनि ते ई पुलिस न पई चढ़े, न पुलिस वठे पई, न केस दाख़िल करे पई, FIR न पई करे। असांजो त मुहिणो ई इहो हुयो त सरदारनि ते बि थिए, FIR दाख़िल थिए, पर न पई थिए दाख़िल। चाचा साईं तव्हांजो छा नालो आहे? असांजो नजमदीन। नजमदीन, ही कीअं वाक़ियो पेश इहो आयो? नंढड़े पड़े गोड़ी थियो आहे, इन वठी थी वियो प्रोग्राम इहो। असांजा अन्न साड़िया विया आहिनि, सरदार ज़ालमनि अची असांजा अन्न साड़िया, किरोड़नि अरबनि में असांजो नुक़सानु थी वियो आहे। इन ज़ालमनि कयो आहे, इन ज़ालमनि खे छा कयूं अॼु? नंढनि जा ॾाज सड़ी विया, बिस्तरा सड़ी विया, कपिड़ा सड़ी विया, इहे कपिड़ा हिकिड़ा वॻा असांजे जान ते उहे ई पिया आहिनि। इन खे ज़ालमनि खे छा कयो वञे? हाणे इन खे अपील आहे त मथियनि खे त असांजी मालिकी कई वञे, गवर्नमेंट सिंध खे, हिन सभिनी ऑफिसरनि खे
गवर्नमेंट सिंध त वज़ीर आला नोटिस वरितो आहे, उनजे नोटिस खां पोइ कुझु थियो आहे? कुझु बि न थियो आहे, अचनि था बसि चुप कयूं, हर को हलियो थो वञे। कल्ह आयो बि इहो साहब हलियो वियो, बसि बजो ॾिसी करे हलिया ॾिसी हलिया विया। अञा कंहिंखे ॿधनि बि कोन था, का शइ करनि नथा। भला तव्हांखे ज़िले इंतिज़ामिया हुकूमत पारां तव्हांजी माली सहायता, को राशन, को टेंट कुझु न, मियाँ साहब जेको ॾेई आहे, बाक़ी ॿिए को अचे ई नथो। अमीरनि जे ज़ोर ते उहा हर शइ दॿिजी वई आहे उते ई बसि। अमीर जेके सरदार असांजे ख़िलाफ़ु आहिनि, असां उनजे चवण ते वोट न कयोसीं, उनजे करे असांजे घरनि खे अजनि खे तीली ॾेई साड़ियो वियो आहे। हलंदासीं ॿिए ॻोठाणे ते, उन खां पुछा कंदासीं त उन वटि कहिड़ो हाल आहिनि ऐं उनजी कहिड़ी जेका अंदरि में उन जेको ॾुखु आहे, सूरु आहे, कहिड़ो आहे।